नसीराबाद में राइस मिलर रगवाण ऐं ॻोठ अली असाबो जे रहवासी मुख़्तियार अहमद गाॾी पुरजा जवाबदार गिरफ़्तार करे वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ जी घुर कई आहे। तालकी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुख़्तियार गाॾी जो चवणु हो त 3 ॾींहं अॻु फौरन कंबर सेशन कोर्ट जे ॿाहिरां संदसि भाउ अब्दुल ख़ालिक गाॾीअ खे गोलियूं हणी 6 लख रुपया पुर करे फ़रार थी विया। ॼंगुनि में गोलियूं लॻण करे भाउ माज़ूर ऐं मरणीक बणिजी वियो आहे। हुन ॿुधायो त हू वापारी आहिनि। अब्दुल ख़ालिक गाॾी बैंक मां 6 लख रुपया वठी वापसि अची रहियो हुयो त 2 मोटरसाइकिल सवार ॿिनि फौरन मतस फायरिंग करे ज़ख़्मी करे 6 लख रुपया पुर करे फ़रार थी विया। वाक़ियो कंबर थाणे जी हद में थियो आहे। पुलिस हिन वक़्त ताईं कखु भञी बीणो न कयो आहे। खेनि सिर्फ़ आसरा ॾिना था वञनि। जेकॾहिं वापारनि खे ईअं बेयारो मददगार बणाए वियो त पोइ महफ़ूज़ न रही सघंदा ऐं नई वरी कारोबार करे सघंदा। हुन SSP कंबर शदा कोर्ट समेत बस वारनि खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदार बिना देर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।